आबादगार भाइरो मां रज़ा बुल्लो एग्रीकल्चर ऑफिसर एग्रीकल्चर एक्सटेंशन लाड़काणो। जीअं त हिन वक़्तु बेजारे जी पोखाई जी मौसम हली रही आहे। सारनि में जेको आहे सो बेजारो पोखे रहिया आहिनि आबादगार। हिन वक़्तु जेका गर्मी जी जेका लहर आहे, हीट वेव्स अचनि थियूं पियूं, जंहिंमें 45 खां 50 ताईं असां वटि जेको आहे लाड़काणे में ऐं उनजे भरपासे जेको आहे सो टेम्परेचर आहे गर्मीपत। जॾहिं उन वक़्तु छा थो थिए त जेके ॿिज जो जेको आहे सो साड़ थो थिए ऐं उनखां अलावा ॿिज जेको आहे सो उहो फिको थो थी वञे। काफ़ी जेके आहिनि से शिकायतूं अचनि थियूं पियूं। मां आबादगारनि खे चवंदुमि त जेके बि बेजारो पोखनि था उन में जेको आहे सो फी ॿारी जे हिसाब सां वैसे जी ॿारी ठाहिनि। उन वैसे जी ॿारी में जेको आहे सो 200 ग्राम या पाव जेको आहे सो ज़िंक सल्फेट ज़ेंगरो या कंहिं सुठी कंपनी जी उन में विझनि ऐं उन खां पोइ जेकॾहिं उन में साड़ थी वञे या उनजो जेको आहे सो मुंझी वञे, स्ट्रेस अची वञे बेजारे खे, त उन में 40 ml एज़ाबियान या एम्बिशन अमाइनो एसिड हुजे काई बि उनजो जेको आहे सो स्प्रे कयो वञे त जीअं उन बेजारो जेको आहे सो पंहिंजी अफ़ज़ाइश करे ऐं पंहिंजो जेको आहे सो ग्रोथ जेका आहे उहा सुठे नमूने करे ऐं ॿिज जेको आहे सो सड़ण खां बची वञे। जेकॾहिं ॿिज तव्हांजो जानदार हूंदो त अॻिते हली जेको फ़सुलु आहे उहो बि तव्हांजो शानदार ई थींदो। ॿिज ते जेको आहे सो ख़ासि ध्यानु ॾिनो वञे। उन में अमाइनो एसिड जो जेको आहे सो जेकॾहिं मुंझे त उन में स्प्रे कयो वञे ऐं जेकॾहिं उन में ह्यूमिक एसिड जो जेको आहे सो 2 किलो जेको आहे सो फी ॿारी ते किलो खां 2 किलो विधो वञे त उन में छा थींदो, जॾहिं बेजारो पटींदा आबादगार त उन बेजारे जो जेको आहे सो आसानी सां पटिबो। उन जेके सनियूं जेके पाड़ूं हूंदियूं जंहिं मां खुराक खणंदो आहे उहे हेठि ज़मीन में न रहिबियूं। उन जे करे जेको आहे सो ह्यूमिक एसिड जो बि इस्तेमालु कयो वञे त बहितरु रहंदो। जे न कयो वञे त बि को वॾी ॻाल्हि नुक़सानु कोन्हे को। महिरबानी।